अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां अब्दुल्ला गडाणी। दोस्तों, चौटियारी सांगड़ मां हिक गरीब न्याणी हुस्ना मलाह ते ज़ुल्मन जा पहाड़ किराईंदड़ वहशी जवाबदार वज़ीर राजड़ खे सांगड़ जी पुलिस हैदराबाद मां ॻुझी इतला मिलण ते गिरफ़्तार करे वरितो। सो सुर्ख सलाम आहे SSP आबिद अली गडाणी बलोच खे, जंहिंजो वाज़े मौक़ुफ़ आहे त औरतनि मथां कंहिं बि सूरत में जेको आहे तशद्दुद खे बर्दाश्त न कयो वेंदो। ऐं हिक ग़रीब न्याणी हुस्ना मलाह जे केस खे मज़बूत बणाए उन जे वहशी जवाबदार वज़ीर राजड़ खे सख़्त सज़ा ॾियण जी कंहिं बि क़िस्म जी का रिआयत न कई वेंदी। सो SSP आबिद अली गडाणी बलोच साहब हिक बहादुर ऑफिसर आहे, जंहिंजे करे हिक ग़रीब न्याणी हुस्ना मलाह खे इंसाफ़ जी उमेद मिली। सो अहिड़े कार्रवाई मां मालूम थिए थो पियो त अगरि नियत साफ़ हुजे त इहे बाअसर वॾेरनि जा पुट कानून खां मथां न आहिनि, जंहिंजे करे हिक ग़रीब न्याणी खे इंसाफ़ जी उमेद मिली। सो अहिड़नि बहादुर ऑफिसरनि जी सिंध जे हर ज़िलनि में सख़्त ज़रूरत आहे। जेकॾहिं अहिड़ा ईमानदार बहादुर ऑफिसर हूंदा त यकीनन कंहिं ग़रीब माण्हूअ सां, कंहिं ग़रीब न्याणीअ सां ज़ुल्म जो दास्तानो पेश न ईंदो। सो अहिड़नि ऑफिसरनि जी सिंध खे हर ज़िलनि जे अंदरि ज़रूरत आहे, जेके ज़ुल्म जे आॾो ख़ामोश न बीहनि। सुर्ख सलाम आहे SSP आबिद अली गडाणी बलोच खे, ऐं अपील थी कजे त इन ग़रीब न्याणी हुस्ना मलाह जी स्पेशल इलाज कराई वञे ऐं इन सां इंसाफ़ कई वञे। अस्सलाम।